अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। रमज़ानुल मुबारक जी अफ़ज़ल तरीन इबादत रोज़ो आहे। कल तव्हांखे रोज़े जे बारे में ॿुधायो ऐं रोज़े खां बाद में जेका सभ खां भले में भली इबादत जेका रमज़ान में कजे, ॿियूं त हर इबादतूं आहिनि, रोज़े खां बाद में रमज़ान जी इबादत आहे क़याम करणु, घणा नफ़िल पढ़णु। रमज़ान जुड़ियल आहे क़याम सां, सम्झो था। जॾहिं साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान जा फ़ज़ाइल फरमाया त ॾींहं जो रोज़ो, राति जो क़यामुल लैल, ईअं साईं जन फरमायो आहे। साईं करीमन फरमायो मन क़ाम रमज़ान ईमानन वहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको माण्हू रमज़ानुल मुबारक जी रातियुनि में क़याम करे, इबादत करे, नफ़िल पढ़े, तहज्जुद पढ़े, नवाफ़िल अदा करे ऐं उन जूं हदूं ॼाणे, माना इत्मीनान सां, आराम सां, तकड़ में न, जान छॾाइण जे लाइ न तरावियूं पढ़ूं, कंहिं थोरो न कयूं, बल्कि इत्मीनान सां, आराम सां तरावियुनि जूं हदूं ॼाणे, पोइ नफ़िल पढ़े त इन इबादत गुज़ार, इन क़ाइमुल लैल जी गुज़रियल सॼी ज़िंदगी जा गुनाह रब बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो आहे। हदीस मुबारक आहे इज़ा कान अव्वलु लैलतिन मिन रमज़ान फुतिहत अब्वाबुस समा। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं रमज़ानुल मुबारक जी पहिरीं राति थींदी आहे, अल्लाह ताला आसमान जा दरवाज़ा खोलराए छॾींदो आहे। फला युग़लक़ु मिनहा बाबुन हत्ता यकून आख़िरु लैलतिन मिन रमज़ान। को बि आसमान जो दर बंदि न थींदो आहे, वेंदे रमज़ान जी आख़िरी घड़ी ताईं खुलियल रहंदा आहिनि। मलाइका ईंदा आहिनि, वेंदा आहिनि, अल्लाह जी रहमत खणी ईंदा आहिनि, हिकिड़ा अमल खणी वेंदा आहिनि, ॿिया रहमत खणी ईंदा आहिनि। आसमाननि जा दर बंदि न थींदा आहिनि। वलैस अब्दुन मुमिनुन युसल्ली फी लैलतिन फीहा। ऐं को बि बानो जेको रमज़ानुल मुबारक जी रात में उथी निमाज़ पढ़ंदो आहे, रमज़ान जी रात में उथी नफ़िल पढ़े, जेको तव्हां हींअर तरावियूं पढ़ियूं, इहे रमज़ान जा नफ़िली इबादत आहे, नवाफ़िल आहिनि। इल्ला कतबल्लाहु लहू अल्फन व खम्समिअत हसनतिन। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला उन जी हर रकात जे बदले में रब्बे कायनात 1500 नेकियूं लिखी छॾींदो आहे। हिकिड़ी रकात जे बदले 500 नेकियूं। ऐं व बना लहू बैतन फिल जन्नते मिन याकूततिन हमरा बिकुल्ल सजदतिन। हर सजदे जे बदले, जेको रमज़ानुल मुबारक में हिकिड़ो सजदो ॾिनई राति जो, हींअर तव्हां तरावियूं पढ़ियूं, हींअर तव्हां सजदो ॾिनो, हर रकात में 2 सजदा, हर नफ़िल में 4 सजदा, बिकुल्ल सजदतिन, हर सजदे जे बदले बना लहू बैतन फिल जन्नते। अल्लाह ताला उन बाने जे लाइ जन्नत में हिकिड़ो घर तामीर फरमाईंदो आहे। कहिड़ो घर? मिन याकूततिन हमरा, जेको ॻाढ़े याकूत जो ठहियल हूंदो आहे। सीमट मिट्टी गारे जो हाजी लॾू न साईं, मुंहिंजा पलस्तर जो या सीमट जो, सिरुनि जो, बिलाकनि जो न, जन्नत जे याकूतनि जो ठहियल महल अल्लाह ताला हुन जे लाइ तामीर कराईंदो। पर उहो को नंढड़ो न हूंदो, मामूली 2 कमरनि जो। असां 2 कमरा ठाराए चऊं त साईं वॾो कामयाबी थी वई। अल्लाह जो हबीब तो फरमाए 2 कमरा या नंढड़ो महल न हूंदो। लहा सितून अल्फ बाबिन, उन महल जा 60,000 दरवाजा हूंदा। इहो हिकिड़े सजदे जी ॻाल्हि पई थी हले। अञा 60,000 दरवाजा हूंदा। लिकुल्ल बाबिन मिनहा कसरुम मिन ज़हबिन मुवश्शहुन बियाकूततिन हमरा। हर दर जे साम्हूं अल्लाह ताला हिकिड़ी सोन जी माड़ी तामीर कराईंदो आहे। एॾो वॾो महल, उन जे दरवाज़े ते सोन जी माड़ी ठहियल हूंदी आहे, जन माड़ियुनि ते मुवश्शहुन बियाकूततिन हमरा,
ॻाढ़े याकूतनि जी जड़ावत थियल हूंदी आहे। इहा आहे न मस्जिद आहे, हिन ते चिट साली थियल आहे, कटिंग थियल आहे, गुल ठहियल आहिनि। इहा सूंहं जे लाइ, सम्झो था, सूंहं जे लाइ अंदरि वरी उनखे रंग कया आहिनि त उहा सूंहं निखरी पई आहे। हबीबन फरमाया जन्नत में महल जो तामीर थींदो न, उन जन्नत जे महलनि ते माड़ियुनि ते ॻाढ़ा याकूत मरजान मोती जुड़ियल हूंदा जेके अखियुनि खे पिया वणंदा। सुभान अल्लाह। इहो आहे रमज़ान जे रातियुनि में क़याम करण जे लाइ हिकिड़े सजदे जो अजुर। फैज़ा साम अव्वल यौम मिन रमज़ान, ऐं जॾहिं को बानो रमज़ानुल मुबारक जे पहिरें ॾींहं जो रोज़ो रखंदो आहे, पहिरियों रोज़ो जेको गुज़री चुको, गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही, अल्लाह ताला पहिरें रोज़े रखण साण ई उनजा हड़ई गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर कबीरा, सुभान अल्लाह। इला मिस्लि ज़ालिकल यौम मिन शहरि रमज़ान, पोइ जीअं जीअं रोज़ा रखंदो वेंदो गुनाह त मेटिजी विया न, पहिरें रोज़े में गुनाह त मेटिजी विया। हाणे जो रोज़ा रखे थो पियो, हाणे छा, हाणे हुनजा दर्जा पिया था वधनि, हुनजा अमल पिया था वधनि, हुनजो शान पियो थो वधे, हुनजूं इज़तूं पियूं थियूं वधनि, हुनजो दीन, हुनजी दुनिया, अल्लाह ख़ुदि पाण इज़तूं वधाए रहियो आहे। सुभान अल्लाह। वस्तगफर लहू, ॿुधो, ऐं जेको नफ़िल पढ़े, वस्तगफर लहू कुल्ल यौमिन सबऊन अल्फ मलकिन मिन सलातिल गदाते इला अन तवारा बिल हिजाब, सिज उभरण खां वठी सिज लहण ताईं, ओलह खां सिज उभरे थो, ओभर खां सिज उभरे थो, ओलह ॾे लहे थो, जेसीं सिज लहे नथो, इन रोज़ेदार जे लाइ हबीबन करीमन फरमायो 70,000 अल्लाह जा मलाइक बख़्शिश जी दुआ घुरंदा रहंदा आहिनि। 70,000 मलाइक गॾिजी अचे हिते बीहनि। नालो छा अथई फ़क़ीर तुंहिंजो? तुंहिंजो नालो छा आहे? सुलेमान। हे रोज़ो रखे सुलेमान फ़क़ीर जे लाइ 70,000 मलाइक अचनि, मौला सुलेमान फ़क़ीर जा गुनाह माफ़ कर, मौला हिन जा दर्जा वधा, मौला हिन जी बख़्शिश फरमा। ॿुधायो मलाइक दुआ घुरनि, सुलेमान फ़क़ीर जी बख़्शिश थींदी कि न कोन थींदी? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं इहो घड़ीअ जे लाइ न, कलाक जे लाइ असां बि तकरीर रुगी ॿुधूं त 15 मिंटनि में थकिजी पऊं, तरावियूं कलाकनि पढ़ूं थकिजी पऊं। हे मलाइक थकबा न, सिज उभरण खां सिज लहण ताईं पिया दुआऊं घुरंदा। सुभान अल्लाह। ऐं हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वकान लहू बिकुल्लि सजदतिन यसजुदुहा फी शहरि रमज़ान बिलैलिन औ नहारिन, ऐं हर उहो सजदो जेको रमज़ान में ॾिनई, पोइ ॾींहं जो या राति जो, हे पोयां ॻाल्हि हली राति जे इबादत जी, राति जे सजदनि जी। हींअर अल्लाह जे हबीब तो फरमाए त ॾींहं जो हुजे या राति जो हुजे, जेको बि सजदो ॾे बिकुल्लि सजदतिन शजरतुन यसीरु राकिब फी ज़िल्लिहा 500 आमिन, जेको माण्हू रमज़ान में सजदो ॾे, ॾींहुं हुजे या राति हुजे, उन जे लाइ अल्लाह जन्नत में हिकिड़ो वण पोखींदो आहे। उन वण जी छांव एॾी कुशादी आहे जो को सवारीअ ते चढ़ी हीअं 500 साल पंधु कंदो रहे तॾहिं बि उन जी छांव खुटाए कोन सघंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हे आहे रमज़ानुल मुबारक जी रातियुनि में जागण वारे जे लाइ सवाब ऐं अजुर। सुभान अल्लाह। ऐं हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू मन फतर साइमन फी शहरि रमज़ान मिन कसबिन हलालिन सल्लत अलैहिल मलाइकतु लयाली रमज़ान कुल्लहा, जेको रमज़ानुल मुबारक में पाण ते इबादत करे थो, रोज़ो रखे थो, ऐं वरी ॿियनि खे रोज़ो खोलाए पर पंहिंजे हिलाल माल मज़ा, कसबे हलाल मज़ा कंहिंखे रोज़ो खोलाए त रमज़ान जी हर राति में अल्लाह जा नूरी मलाइक उन ते पंहिंजूं रहमतूं नाज़िल कंदा आहिनि। वसाफ़हू जिब्राईल अलैहिस्सलाम लैलतुल क़द्र, जॾहिं लैलतुल क़द्र ईंदी त इन इबादत गुज़ार नेकोकार नफ़िलनि पढ़ण वारे, इन माण्हुनि खे रोज़े खोलाइण वारे, ख़ुदि इबादत करे ॿियनि जी सार
संभाल लहे जिब्रील अमीन लही ईंदो आहे, उन सां अचे मुसाफ़ो कंदो आहे। जेको जिब्रील मलाइकनि जो सरदार जेको ज़मीन ते लहंदो हुयो नबियनि जे लाइ, मुस्तफ़ा करीम ते लथो, महबूबनि करीमनि खां अॻु नबियनि ते लथो, महबूबनि जे सदके हिन रमज़ान मल्हाइण वारनि जे लाइ इहा महिरबानी आहे जेको रमज़ान मल्हाए जिब्रील ख़ुदि लही अचे उन्हनि सां मुसाफ़ो कंदो आहे। ऐं जंहिंसां जिब्रील मुसाफ़ो करे उन ते जहन्नम जी बाहि हराम थी वञे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला शाल असांखे रमज़ान मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, रमज़ान जी रातियुनि में क़याम करण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फ़रमाए, जिस्म खे सघ अता फ़रमाए, क़ुव्वत अता फ़रमाए, ऐं असांजे नफ़्स खे दीन ॾे माइल करे जीअं असांजो जिस्म रोज़ा बि रखे सघे ऐं अल्लाह जे आॾो सर झुकाए सघे। अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला हबीबिना मुहम्मद व अला रहमतिक या